घोटकी राजपूत लॉयर्स फॉर्म घोटकी जे चौथी सालगिरह की तकरीब सीनियर एडवोकेट राव मोहम्मद लुकमान की सदारत हेठ गुजरी, जंहिंमें ख़ुसूसी शिरकत सीनियर एडवोकेट शकील अहमद कंबो, एडवोकेट ज़ुल्फ़िकार अली आराई कई। तकरीब में राजपूत लॉयर्स फॉर्म घोटकी के अगवानन एडवोकेट राना मुमताज़ अली, एडवोकेट साईं आफ्ताब हुसैन शाह, एडवोकेट राना रियाज अहमद, एडवोकेट राव नदीम अख्तर, एडवोकेट राना जावेद अली, एडवोकेट मोहम्मद यामीन, एडवोकेट राना साजिद अली, एडवोकेट राव आबिद अली, एडवोकेट राव मोहम्मद जुनैद, एडवोकेट राव साजिद अली, एडवोकेट राव मोहम्मद शहजाद एमियन वॾी अंग में शिरकत कई। इन मौके ते तकरीब में आयल समूरनि मेहमाननि गॾिजी राजपूत लॉयर्स फॉर्म घोटकी जे चौथी सालगिरह जो केक काटियो। इन मौके ते तकरीब के ख़िताब कंदे अॻवाननि चयो त राजपूत लॉयर्स फॉर्म के वधीक मज़बूत ऐं बहितर बणाइण लाइ असां सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। राजपूत लॉयर्स फॉर्म हमेशह वकील बिरादरी की तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ कमु कयो आहे। राजपूत लॉयर्स फॉर्म जे प्लेटफॉर्म तां डिस्ट्रिक्ट बार जे इलेक्शन में भरपूर हिस्सो वठंदासीं। राजपूत लॉयर्स फॉर्म हमेशह वकील बिरादरी सां गॾिजी कारे कोर्ट जी इज़त ऐं वक़ार खे वधाइण लाइ कमु कयो आहे। आइन ऐं कानून जी बालादस्ती लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। इन मौके ते डिस्ट्रिक्ट बार घोटकी जे ईंदड़ चूंडुनि लाइ गॾियल मुशावरत सां अहम फ़ैसिला कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।